अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावा संजा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 84 माण्हुनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 9557 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2142 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,62,814 थी वियो। 4,15,352 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। धाबे जी वेझो नेशनल हाईवे ते तेज रफ्तार डॉटसन जो मोटरसाइकिल खे टक्कर। हादसे में इस्माइल हिंगोरो ऐं मुराद हिंगोरो फौत थी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज रफ्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ LOC ते अगिर मोर्चनि जो दौरो कयो। आर्मी चीफ खे LOC ते भारतीय फौज जी भञकड़नि बाबति ब्रीफिंग। जनरल कमर जावेद बाजवा अगिर मोर्चनि ते मुक़रर जवाननि जे जज़्बनि जी वाखाण कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चवे थो UN मुबसरनि जी गाॾी ते हमिलो इलाइक़े जे अमन लाइ ख़तरो आहे। भारत का बि अगराई कई त मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पाक फौज खे बि क़ुर्बानी ॾियण खां न कीबाईंदी। वफ़ाक़ी काबीना पारां 6हीं आदमशुमारी जा नतीजा जारी करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। हुकूमत जे इतिहादी पार्टी MQM पाकिस्तान आदमशुमारी जे नतीजनि खे रद्द करे छॾियो। इक़्तिसादी राब्ता कमेटी जी 16 दिसंबर वारे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो फ़ैसिला मेरिट जे बुनियाद ते कया वेंदा। पीर मैतला में घरू तकरार था। जवाबदार मुड़िस अमीर मैतलो पंहिंजी ज़ाल शमशाद खे मथे में गोली हणी क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे। मुल्क समेत दुनिया में पाण मञाईंदड़ लेजेंड गुलकारा मलकाए तरन्नुम नूरजहां जी अॼु 20 वरसी मल्हाई थी वञे।